मामा ख़ैर त आहे? छा थियो आहे? ॿाहिरि कहर लॻो पियो आहे जी। रुॻो असांजा ॾुख न आहे पर अञा बि वधीक आहे। आख़िर छा थियो आहे मामा? कंहिंजो तव्हां दर्द ॾिसी आया आहियो? शहर जे फुटपाथ ते हिकु चोले खे चटियूं लॻल मां पंहिंजी न्याणी लाश हंज में रखी ख़ैरात घुरी रही हुई। ही तव्हां छा था चओ मामा? ईअं कीअं हूंदो? हा धी, मूं हुन न्याणी खे हंज में खणी ॾिठो पर हुनखे साह न हो ऐं हुनजी मां वॾी दिलेरीअ सां माण्हुनि खां ख़ैरात घुरी रही हुई। मूं चयो अमर ही छा आहे? चयईं हिनखे ॾिसी त माण्हू ख़ैरात ॾियनि था। मन ॿियनि मौसम बचनि जे पेट पलण जे तरह पैसा मिली वञनि। सदोरी थी मां इहो ॾुख न ॾिसी सघियुसि। पोइ मामा? धी उहा मौसम न्याणी 2 ॾींहंनि जी मौल हुई। या अल्लाह, ही कहिड़ी खुदाई आहे? मायरूं पंहिंजी औलाद खे पालण जे लाइ उन जा लाश पंहिंजी झोलीअ में खणी पिननि थियूं। अल्लाह सही, खज़ाने में कहिड़ी कमी आहे? उहे माण्हू छो था जीअनि जंहिंखे बेवसी कंहिंजी लाचारीअ जो को एहसास न आहे? ही कहिड़ो कलूर आहे जो हिकिड़ी मां मोहल न्याणी पंहिंजे हथनि पंहिंजी कच्छ में खणी पिने थी। उहे कासिब जिन जा कुत्ता ओबरूं पिया कनि ऐं ॿियनि जा मौसम बचा बुख पिया मरनि। सदोरी, ये बेदर्दनि जी दुनिया आहे जिते एहसास विकिरो पिया थियनि ऐं ग़रीब रस्तनि ते पिया रोअनि। मामा बस, मामा खुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंसां न कंदा कयो। मां अॻे ई ॾुखायल आहियां। मामा बस कयो, न त मुंहिंजो हाँ फाटी पवंदो, मां मरी पवंदसि मामा। पर बोतार साईं, तव्हां उमिरि ते कॾहिं था वञो ऐं तव्हां सां ॿियो केरु थो गॾु हले? मां पंहिंजी घरवारी सां गॾु थो वञां। बस 2-3 ॾींहंनि में वीज़ा बि अची वेंदी। रस रब पाक तव्हांखे इहा सादत नसीब करे। दादा, न पंहिंजो ऐं राज जो ख़्यालु रखिजां ऐं सदोरी जी ॻोल्हा कंदो रहिजां। जॾहिं न तोखे सदोरी जी ख़बर पई वञे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजे। जी बोतार साईं, जीअं सदोरी हथ आई न ईअं ई बामान त परिवार जे हथ में ईंदी। शाबाश दादन, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।